नाज़रीन, जीअं त सिंध दरवेशनि जी सरज़मीन आहे, मगर अॼुकल्ह जे लालची माण्हुनि इन ज़मीन खे पंहिंजी लालच जे करे बार बार बेॾोहिन जे रत सां विंजारियो आहे। ज़मीनी तकरार हेठि मारियल मिसकीननि जो ज़िक्र कयूं त कलम थकिजी पवंदो। हर दफ़े अलाए केतिरा बेॾोही ज़मीन जे टुकड़नि तां मारिया वञनि था। अॼु असां ज़िक्र कयूं था ज़िले दादू में थियल अहिड़े कीस जो जेको ज़मीन जे मामले तां शुरू थियो हो। 2017 में लाशारी कबीले हथां सरगाई कबीले जो माण्हू ग़ुलाम उमर सरगाई मारियो वियो, जंहिंजी उमिरि उन टाइम ते 50 खां 55 साल हुई। सरगाई कबीले पंहिंजे माण्हूअ जे खून जे इंसाफ़ लाइ वाधाईंदो रहियो, आख़िर अल्लाह ते रखी हर ॻाल्हि छॾे ॾिनी। इन ॻाल्हि खे पोइ 3 साल गुज़री विया। लाशारी बिरादरी पंहिंजे असर वसूख जे करे काफ़ी कबीलनि सां दुश्मनियूं धारे वरितियूं। पोइ 2020 में मुख़ालिफ़ लाशारी धुर जो नौजवान कंहिं मारे विधो, जंहिंजो इल्ज़ाम सरगाई कबीले ते आयो। सरगाई कबीलो ग़रीब हुयो, वरी वाधाईंदो रहियो, क़ुरान ते कसम खयां त असां इहो क़त्ल न कयो आहे, ऐं इहो बि चयो त अगरि ॾोह साबित थियो त असां हर सज़ा, हर ॾोह, हर ॾंड क़बूल कंदासीं। मगर लाशारी कबीले पंहिंजी ॾाढ ॾेखारींदे का बि ॻाल्हि न ॿुधी। पुलिस जे ज़रिए बार बार चढ़ायूं कयूं, तशद्दुद कयो, घर टोड़िया, सभु पुलिस जे हूंदे पुलिस ॿुट बणियल रही। सरगाई कबीले सां बिना ॾोह बार बार ज़ुल्म थींदो रहियो। कुझु साल गुज़रिया। 13 तारीख़ 7 महीने जी 2022 में लाशारी कबीले वरी सरगाई कबीले ते बिना ॾोह जे वरी ज़ुल्म कयो। सरगाई कबीले जा 2 नौजवान, जिन में ग़ुलाम हैदर वल्द मोहम्मद ख़ान सरगाई ऐं ॿियो अमजद अली वल्द तालिब हुसैन सरगाई, जेके सैदी मूसाणी तां ज़ियारत करे वापसि आया हुआ, उन्हनि जो रस्तो रोके सिधा फायर करे शहीद करे छॾियो। सरगाई कबीले पुलिस में FIR दर्ज कराई, मगर हमेशह वांगुरु पुलिस FIR जे बावजूद को बि क़दम न खयो। लाशारी कबीले जी सलाह ते 2 माण्हू पुलिस खे ॾिना। असल माण्हू आज़ाद घुमी रहिया आहिनि। आख़िर केसीं ताईं ग़रीबनि सां ज़ुल्म थींदो रहंदो। सरगाई कबीले जे माण्हू आला इख्तियारनि खां मदद जी अपील कई आहे। हिननि IG सिंध, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खां इंसाफ़ जी अपील कई आहे त साफ़ इंक्वायरी कराई वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं ज़ालिमनि खे सख़्त सज़ा ॾिनी वञे, ताकी आइंदा को ज़ालिम ज़ुल्म करण खां पहिरीं सोचे ऐं को बेॾोही न मारियो वञे।